मुल्क जे जश्न आज़ादी जे ॾियारे जे मौक़े ते फास्ट पब्लिक स्कूल सखर पारां तक़रीब कोठाई वई। तक़रीब में स्कूली शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ मिली नग़मनि ते टेबलोस पेश कया। बहितरीन टेबलोस पेश कंदड़ मोहम्मद कवी ऐं अली नवाज़ खे इनाम पिणु विरहाया विया। उन मौक़े ते स्कूल जे एडमिनिस्ट्रेटर स्कूल जे उस्तादनि पारां परचम कुशाई पिणु कई वई। फास्ट पब्लिक स्कूल में कोठायल तक़रीब दौरान ॿारनि मिली नग़मनि ते रक़्स पिणु कयो। रिपोर्टर कामरान शेख, इबरत न्यूज़, सखर।